उडेरोलाल मां ख़बर ईंदा हलो त उडेरोलाल में रालियोनी इताद जे अॻवाननि शाहनवाज़ शाह, फाज़लानी, लियाकत मीरजत, वॾेरो सिकंदर साहोवाल जे सॾ ते सिंधु दरिया ते नाजाइज़ तौरु 6 नवां केनाल ठाहिण ख़िलाफ़ समी माण्हुनि जिस्काणी चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी। एहतिजाजी रैली में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि सैयद शाहनवाज़ शाह, फाज़लानी, सहाफ़ी वफ़ा रज़ा, सिंधी अदबी संगत जे अॻवान सागर ॾहराज समेत सभिनी माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे सिंधु दरिया जे पाणी ते धाड़े जी कोशिशुनि ऐं सिंध जे हक़नि खे नज़रअंदाज़ करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कई वई ऐं मुतालबो कयो वियो त सिंध जे पाणी ते वफ़ाक़ ऐं पंजाब जे ज़्यादतियुनि खे फ़ौरी तौर ते रोकियो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।